ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 13 अध्याय जे चौथे भाग में ॾिठो त धर्मराय हिन मृत्यु लोक में विदुर जो जन्म वठी अचनि था ऐं उन्हनि जे जन्म वठण जो कारण भी पाण ॾिठो। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 14 अध्याय शुरू करे रहा आहियूं, जंहिंजो नालो आहे अर्जुन जो द्वारिका खां वापसि मोटण। श्री सूत जी चयो, ए रखेश्वरो, नारद मुनीअ जे वञण खां ठीक 7 ॾींहंनि खां पोइ धृतराष्ट्र ऐं गांधारी पंहिंजो तन त्यागीनि था। पोइ विदुर उन्हनि जो क्रियाकर्म करण खां पोइ तीर्थ यात्रा ते हलियो थो वञे ऐं राजा युधिष्ठिर नारद मुनि जे ज्ञान उपदेश सम्झाइण करे संसार जो सुख ऐं व्यवहार कूड़ो समझी उदास चित्त सां परमेश्वर जे ध्यान में रहंदो हो ऐं श्री कृष्ण भगवान जॾहिं उन्हनि ॾींहंनि में द्वारिकापुरीअ खां गौलोक ॾांहुं पधारजी थे विया, तॾहिं संदन वञण करे राजा खे कलयुग जा लक्षण मालूम थियण लॻा। ख़राब सपना ॾिसण में थे आया। आदमियुनि जी सभा में अधर्म ऐं क्रोध, लोभ, कपट ऐं ॿिया अवगुण पैदा थी स्त्री पुरुष, पीउ पुट ऐं भाइरुनि में झगड़ा थियण लॻा। राजा युधिष्ठिर कलयुग जा ही सभु लक्षण पंहिंजे सपने में ॾिसी भीमसेन खे चयो, असांजो प्यारो भाउ अर्जुन 7 महीननि खां द्वारिकापुरीअ में श्री श्याम सुंदर जी शरण में वेठो आहे, सो अञा ताईं न आयो आहे। तंहिंजो कहिड़ो सबबु आहे? ऐं नारद जी असांखे चई वियो हो त मुरली मनोहर पृथ्वी तां बार लाइण वास्ते अवतार वरितो आहे, सो उन महाभारत कराई ऐं पृथ्वी तां बार लाथो। हाणे बाक़ी थोरो कम हिन मृत्यु लोक में लाइणो आहे, तंहिंखे पूरो करे हू परम धाम ॾांहुं वेंदा। हाणे मूंखे दुनिया जा हाल ख़राब था ॾिसण में अचनि ऐं मूंखे सम्झ में अचे थो त शायदि उहो वक़्तु अची पहुतो आहे जंहिं श्याम सुंदर जी कृपा सां असां पंहिंजनि दुश्मननि खे मारे ही सभु सुख ऐं राज गद्दी हासिल कई आहे। तंहिं दीनानाथ बिना मूंखे राति ॾींहुं नवां ख्वाब ॾिसण में था अचनि ऐं मुंहिंजी खाॿी ॿांहूं ऐं अखि फिरकण लॻियूं आहिनि। कॾहिं मुंहिंजो बदन ॾके ऐं अंदरि डिॼी थो वञे ऐं हिन में डपु पियो ॾिसां। सुबुह जे वक़्तु कुतो सूरज ॾांहुं निहारे रोईंदो ॾिसां थो। आकाश मां तारा टुटंदा नज़र अचनि था। जॾहिं मां शिकार करण वञा थो तॾहिं तितर साॼे पासे ॿोली ॿोले थो ऐं मुंहिंजी सवारी जा घोड़ा सभु मूं खे रोईंदा नज़र अचनि था। राति जो चिॿड़ीअ जी ॿोली ॿुधण सबबा मूंखे डपु मालूम थो थिए ऐं चई तरफ़नि अंधियारो नज़र थो अचे ऐं हिननि ॾींहंनि में पृथ्वी लोॾा अचण करे बार पई डिॼे ऐं आकाश में थोरे बादल हुजण ते बि विॼ किके थी ऊंधा पैदा थी आसमान खां खून थो वसे। सूरज में रोशनाई जी चमक घटि ॾिसण में थी अचे ऐं नदियुनि ऐं नारनि जो पाणी सीधो नथो वहे। जॾहिं अगनि जा गोन कंदड़ अगनि जे कुंड में आहुति था विझनि, तॾहिं अगनि ख़ुशि थी उहा आहुति नथी वठे। वछड़ा खीर ख़ुशीअ सां नथा पीअनि। गायूं अखियुनि मां लुड़क वाहे रहियूं आहिनि ऐं ॾांडनि सां प्रीत नथियूं कनि
ऐं देवताउनि जी मूरत मां पघर निकिरंदे थो ॾिसां। इहे सभु सुगण ॾिसण खां सवाइ मां सम्झां थो त माण्हू ज़रूरु कूड़ ॻाल्हाइनि था ऐं माण्हुनि जी सभा में क्रोध ऐं लोभ ज़्यादा थी खेत तारो आसमान में निकिरे थो। साधन महात्माउनि जो चित हरि भॼन में नथो लॻे ऐं शेर जे कंहिं बि घर में मंगलाचार नथो थिए। मूंखे हस्तिनापुर जहिड़ो शहर वीरानीअ वांगुरु नज़र थो अचे। ए भीमसेन, इन्हनि सभिनी लक्षणनि जे करे ॼाणां थो त शायदि श्री श्याम सुंदर प्यारो असांजे प्राणनि जी रक्षा करण वारो शायदि मृत लोक छॾे वेंकट पधारियो आहे। अहिड़ी तरह जंहिं वक़्तु राजा युधिष्ठिर इहो शोक वेठे कयो, तंहिं वक़्तु अर्जुन द्वारिका खां अची राजा जे चरणनि ते किरी थो पवे ऐं उदास थी रोवण थो लॻे। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 14 अध्याय जो पहिरियों भाग समाप्त थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए। जय सिया राम। राधे राधे।